बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड, जी तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अख़लाक वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम दुआ आहे। अल्लाह ताला खां तव्हांखे सदाईं ख़ुशि रखे, आबाद रखे। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे हिकु हदीस जूं ॻाल्हियूं। हदीस जो कहाणी आहे, नसीहत भरी कहाणी आहे। ऐं ही जेके ॻाल्हियूं आहिनि फ्रेंड, इन्हनि मां तव्हांखे नसीहत जूं कुझु ॻाल्हियूं मिलंदियूं तव्हांखे, ऐं बिल्कुलु हदीस जूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजे दिलि ऐं सुकून ऐं क़ल्ब खे तव्हांखे सुकून मिलंदो फ्रेंड ॿुधण सां। फ्रेंड, अगरि तव्हांखे ज़रा बि वीडियो सुठो लॻे त फ्रेंड असांजे वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजे लाइ ई महिनत करे असां फ्रेंड वीडियो तयारु था कयूं। फ्रेंड, कमेंट में तव्हां पंहिंजो रायो ज़रूरु ॾिजो त हीअ अहिड़ा वीडियो हदीस जूं तव्हांजे लाइ ठाहियूं या न। तव्हां इहो कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। त फ्रेंड, अॼु जो मौज़ू असां पंहिंजो स्टार्ट कंदासीं हिकु ॻरियल मुंडी मां अल्लाह ताला जी ज़िक्र जो वाक़ियो। मलफूज़ात शरीफ़ में लाड़ जे सफ़र जे दौरान ज़ियारत कराइण महिल पीर साईं क़दस सिरह जिन हिकु नक़ल बयानु फ़रमायो त हिकिड़ो शख़्स तालिब ख़ुदा हो। सो जीअं अॻियनि तालिबनि जो दस्तूर हो त अकेला सफ़र ते निकिरंदा हुआ ऐं हर शहर में तालिब मौला जी सोबत जा ॻोल्हाऊं थींदा हुआ। ईअं ई शख़्स बि सफ़र ते निकितो। उते पाण फ़रमायाऊं त असांजो दस्तूर वरी उन जी बरख़िलाफ़ आहे जो जमायत समेत सफ़र कंदा आहियूं। पोइ उहो तालिब सफ़र कंदे हिकिड़े शहर में पहुतो। उते अहल दिलि जी माना कंहिं अल्लाह वारे जी ॻोल्हा कयाईं, पर खेसि अहिड़ो माण्हू मिली न सघियो जंहिंसां वेही सोबत करे। तंहिं करे उतां निकिरी हिकिड़े ॿेले में वञी पहुतो। जॾहिं ॿेले खे वेझो आयो तॾहिं उते ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो कन ते पयसि। हीउ अंदरि ॿेले में घिड़ी वियो त ज़िक्र जो आवाज़ु ॿाहिरां ॿुधाई। ॿाहिरि अची ॾिसे त हिकु पुराणी ॻरियल मुंडी या सिसी पई आहे ऐं उन्हीअ मां ई ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जी आवाज़ जी तंवार पई अचे। उहो तालिब वेझो वञी उन ॻरियल मुंडीअ खां उन अजीब अहवाल बाबति पुछाई कयाईं। तॾहिं उन ॻरियल मुंडीअ मां वरंदी मिलियसि त मुंहिंजो ॿियो जिस्म ॻरी वियो आहे ऐं मिटी बणिजी वियो आहे। बाक़ी ज़िबान हयाती ऐं घणो ज़िक्र कंदी हुई। तंहिंजे बरक़त जे करे ज़िबान ॻरण खां बचियल ऐं महफ़ूज़ थियल आहे, जंहिं सां अञा ताईं ज़िक्र जी मशग़ूली हलंदी अचे थी। पोइ पाण फ़रमायाऊं त जिन माण्हुनि जो समूरो जिस्म ज़िक्र सां मशग़ूल आहे त उन्हीअ जो समूरो ई जिस्म मिटीअ में बिल्कुलु ई ॻरिणो न आहे। सुभान अल्लाह। फ्रेंड, कहिड़ो न ख़ूबसूरत असांखे हिकिड़ो नसीहत जो हदीस बयानु कहाणियूं आहिनि। फ्रेंड, अगरि तव्हांखे ज़रा बि सुठो लॻे फ्रेंड असांजो ही वीडियो, फ्रेंड असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल कंदा, जीअं हर अचण वारी तव्हां नओं वीडियो जल्द में जल्द पहुची सघे। फ्रेंड, कमेंट में तव्हां पंहिंजो रायो ज़रूरु ॿुधाईंदा। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ख़ुदा हाफ़िज़।